कोटड़ी कबीर खान तालका रिपोर्टर मसूद अहमद सहतो सीनियर शायर ऐं सहाफ़ी आजिज़ इम्तियाज़ नोहो पोटो प्रेस क्लब कोटड़ी कबीर पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मीडिया वारनि खे ॿुधायो त वकील इमदाद नोहे पोटो अयाज़ नोहे पोटो ऐं साणनि गॾु कुझु शरपसंद मुंहुं जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। कूड़ा ड्रामा ऐं फ्रॉड करे कूड़नि केसनि में फसाइण जानी माली नुक़सान पहुचाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असल में उन्हनि जो पाण में फैमिली मैटर आहे। मूंखां स्कूल जे SMC मां पैसा घुरिया ऐं पैसनि ॾियण खां इनकार करण ते मच्छर जी मूं मथां कूड़ी मनगढ़ंत FIR दाख़िल कराई। जॾहिं त उन स्कूल जो प्लाट असां ॾे बिल्डिंग वरिती। स्कूल जे तामीर खां अॼु ताईं ख़र्च असां कया, उस्ताद बि असां वरितो, बाथरूम ठाराइण ताईं हिननि जो भाउ ऐं ही माण्हू असां सां विढ़िया ऐं 5-6 साल खां मां केस विढ़ियमि। घटि में घटि 8 खां 10 लख रुपया हर्जी थियुसि ऐं पाण बि ॿाहिरि कराची रहनि था। पोइ स्कूल जे मामले में टंग था अड़ाइनि ऐं फिटाइण जो कहिड़ो हक़ आहे, जॾहिं त ॿियनि ॻोठाणनि खे बि का शिकायत न आहे। आजिज़ इम्तियाज़ नोहे पोटे अहिड़ा सबूत मीडिया आॾो पेश कंदे चयो त अगरि को बि आला अमलदार वग़ैरह ॾिसणु चाहे त मां ॾेखारण लाइ तयारु आहियां। नालो मुंहिंजो आजिज़ इम्तियाज़ नोपोटो, गोश्त चनी नोपोटो लॻे देहात। पाण मां आर्मी मां रिटायर भी आहियां ऐं अदब सां बि वास्तो आहे, शेर शाइरी सां, ऐं हिकिड़ो शाइर अदीब हैसियत सां ऐं सहाफ़त जे मैदान में सहाफ़ी बि आहियां। 14 साल हुन में बि थिया आहिनि ऐं मां हुन में जेको आहे सो मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते उहिदेदार बि रहियो आहियां ऐं पाण मेंबर बि रहियो आहियां ऐं पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जो मेंबर आहे तालका मीरापुर ते। मसइलो सही इहो आहे त हिकिड़ो वकील आहे मुंहिंजे ॻोठ जो इमदाद अली नूह। असल में छा आहे जो इहो पुराणो हिकिड़ो मसइलो हुनजो फैमिली मैटर आहे पंहिंजो घर जो। उन्हीअ तां हू अॻिमी पे 2-3 दफ़ा मूं ते हमला कराई, वार कराई ऐं जेको आहे माना कंहिं न कंहिं तरीक़े सां हू मूंसां चुंब जे अटकाईंदो रहियो आहे ऐं अॻिमी जेको हिन मूंसां कयो हुयो मसइलो